अस्सलाम वालेकुम नाज़रीन, खैबर खां अब्दुल्ला शौक़ जी ख़बर ॾींदा हलूं। अल हबशीदी जमात जे मरकज़ी मीटिंग सदारती इलेक्शन कमीशन कमेटी जे चेयरमैन तारिक ओबामा जे निगरानी में फ्रेश फूड डेल्टन रेस्टोरेंट में तारीख़ 13/12/2020 ते थी गुज़री, जेका CEC जी मीटिंग में अल हबशीदी जमात जे मरकज़ी बॉडी मुअत्तल कई वई। तफ़सील मूजिब अल हबशीदी जमात जे सदारती इलेक्शन लाइ CEC जी अहम मीटिंग फ्रेश फूड डेल्टन रेस्टोरेंट नसीम नगर कासमाबाद हैदराबाद में रखी वई, जंहिंमें समूरी सिंध जे ज़िलनि जे शीदनि जी शिरकत थी, जंहिंमें जमाती उहिदेदारनि ऐं मेंबरनि ऐं ॿियनि माण्हुनि पिणु शिरकत कई ऐं ख़िताब कयो। जंहिं बाद नई बॉडीअ जे लाइ इलेक्शन कई वई, जंहिंमें सर जमा शीदी 11 वोट खयां ऐं पहिरीं पोज़ीशन खणी कामयाब थियो ऐं सदर अल हबश चूंडियो वियो। सर अब्दुल जब्बार शीदीअ खे सीनियर नायब सदर चूंडियो वियो। सर अनवर शीदी खे सीनियर नायब सदर चूंडियो वियो। सर कादिर बख्श खे सीनियर नायब सदर चूंडियो वियो। सर कामरान बलाली जनरल सेक्रेटरी चूंडियो वियो। सर गुलाम मुस्तफ़ा शीदी खे जॉइंट सेक्रेटरी चूंडियो वियो। सर फ़कीर अलै ॾिनो पोड़ो खे खजानची चूंडियो वियो। सर आरिफ शीदी के इतलात सेक्रेटरी चूंडियो वियो। सर महशूक अली शीदी के प्रेस सेक्रेटरी चूंडियो वियो। राब्ता सेक्रेटरी जे लाइ सर रहीम बख्श शीदी के चूंडियो वियो। एडवोकेट मैडम सभा के इंचार्ज लेडीज़ विंग जे लाइ चूंडियो वियो। उन मौक़े ते इलेक्शन खटे कामयाबियूं माणींदड़नि उहिदेदारनि खे तंज़ीमी हलफ़ खणायो वियो। हलफ़ खां पोइ उहिदेदारनि मेंबरनि ऐं ॿियनि महिमाननि खे आख़िर में सदर अल हबश ज़मान शीदी पारां ख़िताब कंदे चयो त असांजी क़ौम जी अक्सरियत हूंदे बि असांखे घटि अहमियत ॾिनी वेंदी आहे। असांखे पाण में गॾिजी ॿधी करे चूंडियल नुमाइंदनि अॻियां पंहिंजो पाण मञाइणो आहे। अल हबश जे प्रेस सेक्रेटरी सर महशूक अली कंबराणीअ चयो त आऊं तंज़ीम जे हर मसइले खे आला ऐवाननि ताईं पहुचाए मसइला हल कराइण जी कोशिश कंदुसि।